इन करे भगवान के प्रेमावतार चयो वियो आहे। आहा, ये परशुराम भगवान आवेश अवतार, राम जी मर्यादा अवतार, लेकिन श्री कृष्ण परिपूर्ण प्रेमावतार। आहा, न खारायो तो खसे करे खाई वञनि महाराज, चोरी करे खाई वञनि, एड़ो प्रेम। अच्छा, राम जी जो भी प्रेमावतार आहे, पर कृष्ण तो अलग ही न। श्री राम चरित्र अति 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 पवित्र और श्री कृष्ण चरित्र अति 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 विचित्र। हाँ, लक्ष्मी माता नहीं समझी सके, चो हरे राम हरे राम। बस एतरो विश्वास कह तो प्रेम जा अवतार है। आहा, वो तो गोपियों गदगद थी रोण लगियूं, कृष्ण असांखे क्षमा कजा, असां तोखे कुछ भी गालाए छॾींदी आहियूं। गोपी छा थी चवनि, चोर जार शिखामणी भगवान के चयो आहे। नारद जी चवनि था, प्रभु तव्हांखे ओॾे असां वेदन जा मंत्र ॿुधाईंदा आहियूं, ऋषि मुनि शिव जी ब्रह्मा जी सनकादि, उहे तव्हांखे न वणंदा आहिनि छा? गोपियूं तव्हांखे गारियूं थी ॾियनि? भगवान चवनि था, हा हा हा, मूंखे गोपियुनि जी गारियूं ॾाढियूं वणंदियूं, इहे अपशब्द ॾाढा वणंदा आहिनि। मुंहिंजी स्तुति करण वारा त करोड़े माण्हू आहिनि, पर मूंखे प्यार में, माधुर्य में, सख्य में चिल्लाइण वारा, डांटण वारा त इहे कुछ ही भक्त आहिनि जेके गोपियुनि जहिड़ा आहिनि। आहा, मां इन्हनि सां ॾाढो प्यार कंदो आहियां।